नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भान सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त भान सईदाबाद यूसी बजारा जे ॻोठ शेर मोहम्मद रिंद में हेस्को वापडा जो अनोखो कारनामो 11,000 केवी जी तारूं काटे उन ते ज़ंजीरूं हणी तालो हणी छॾियो आहे। ॻोठ जी बिजली काटे ट्यूबवेलनि खे बिजली मुहैया करण ख़िलाफ़ ॻोठ शेर मोहम्मद वासिन जे ॻोठ जे चङे मुड़ुस पीरसन शेर मोहम्मद रिंद जी अॻवानी में ॻोठ भरिसां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते साफ़िन जे अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो त हेस्को 7 जे अहलकार प्राइवेट माण्हू मुक़ररु करे ट्यूबवेलनि ते रिश्वत मुक़ररु करे छॾी आहे, जॾहिं त ॻोठनि जे बिजली काटे 24 कलाकनि में सिर्फ़ु 1 कलाक बिजली फराहम करे रहिया आहिनि, जॾहिं त हेस्को 7 अहलकार मूसो ऐं हुन सां प्राइवेट माण्हू ट्यूबवेलनि ते रिश्वत वठी हिन जी बिजली चालू करे लाइन लासिस बचाइण लाइ ॻोठनि जी बिजली काटे छॾी आहे ऐं हिकु प्राइवेट माण्हू जो ट्यूबवेल चालू करे असांजे ॻोठ जी बिजली काटी वई आहे, जेका सरासर ॻोठ शेर मोहम्मद वासिन सां ज़ुल्म आहे। हिन वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान ऐं बिजली जे वफ़ाक़ी वज़ीर खां मुतालबो कयो त जल्द मामले जो नोटिस वठी ॻोठ शेर मोहम्मद रिंद वासिन सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।